आख़िरत जे अंदरि जेको सिको तव्हांजे लाइ कमु ईंदो उहा नेकीअ जो सिको आहे। तव्हां नेकियूं जेतिरियूं जमा कंदा वेंदा आख़िरत जे अंदरि तव्हांजे लाइ मंज़िल आसान थींदी वेंदी। अज़ीज़ो, इहे दुनिया जे सफ़र जा ॾोकड़ अथव, पैसा आहिनि, सिका आहिनि। आख़िरत जे सफ़र जा ॾोकड़ इहे अलाह जो क़ुर अथव। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, पाण फरमाईंदा मां नथो चवां त अलिफ लाम मीम हिकु हरफ़ आहे, फरमाईंदा अलिफ अलॻि हरफ़ आहे, लाम अलॻि हरफ़ आहे, मीम अलॻि हरफ़ आहे। तव्हां अलिफ लाम मीम इहे रुगो 3 हरफ़ तव्हां पंहिंजी ज़बान ते जारी करणु फरमाईंदा। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ 3 नेकियूं तव्हांजे नाम अमाल में लिखाइणु फरमाईंदो। क़ुरान पढ़णु मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत आहे, त अहिड़ी तरह क़ुरान खे ॿुधणु बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। पर जे मथां क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो, साईं जन पाण त पढ़ंदा हुआ ताकि जेको क़ुरान पढ़े उनखे बि मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जो सवाब मिले। ऐं साईं जन सहाबी खे हुकुम फरमायो, तव्हां क़ुरान पढ़ो त मां मोहम्मद ॿुधां। इन में इहा बि हिकमत शामिल हुई ताकि साईं जन जा कन मुबारक क़ुरान खे ॿुधनि। सुभाणे मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ो क़ुरान पढ़े उनखे रसूल जे क़ुरान जे पढ़ण जे सुन्नत जो सवाब मिलंदो वञे, वरी जेको क़ुरान खे ॿुधे उनखे बि मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत ते अमल करण जो सवाब मिलंदो वञे। अंबिया किराम सोचनि पिया कहिड़े इमामत कंदो। अल्लाह जे हुकुम फरमायो, जिब्राइल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह खे अॻियां वठी करे अॻियां बीहारियो। साईं अॼु सभु नबी पोयां बीहंदा, आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु पोइ सिफ़ में बीहंदा। जो इमाम मुंहिंजो मोहम्मद रसूलुल्लाह। पहिरीं जेका आसमान ताईं सैर थियो, उते वञी करे दरवाज़ो खटकायो, मथां फ़रिश्ते पुछो केरु? चई जिब्राइल अलैहिस्सलाम। साईं तोसां गॾु केरु आहे? चई मूंसां गॾु मोहम्मद रसूलुल्लाह आहे, जंहिंजे लाइ अल्लाह पाक पहिरियां ई तव्हांखे परमिशन जो हुकुमनामो ॾियणु फरमायो आहे। आसमान ते हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि दुआऊं ॾेई करे रवानो करणु फरमाई। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी। चौथे आसमान ते हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां, अहिड़ी तरह 5 आसमान ते हज़रत हारून अलैहिस्सलाम सां, 6 आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां, ऐं 7 आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु तमाम पाकयूं अल्लाह जी ज़ात जे लाइ आहिनि। अस्सलामु अलैका, जॾहिं अल्लाह जे रसूल अल्लाह जी वाखाण बयान करणु फरमाई, अल्लाह तबारक व तआला फरमायो, प्यारा हबीब अस्सलामु अलैका, प्यारा रसूल तो रसूल जे मथां बि मां अल्लाह जी सलामती हुजे। जॾहिं अल्लाह जे हबीब पंहिंजे मथां सलामती ॿुधी करे ख़ुशि सलाम अलैना, साईं मूंसां गॾु मुंहिंजी उम्मत जे मथां बि सलामती हुजे। वाला इबादिल्लाहि सालिहीन, ऐं जेके तुंहिंजा प्यारा बाना आहिनि रब उन्हनि जे मथां बि तुंहिंजी सलामती हुजे। पहिरें त पंहिंजी सुनत खे सिंगारण लाइ तयारु न आहियूं, सोना था लॻूं ॾाढी कुड़ाए करे। इंसान जो हाल छा आहे बाबा? इंसान ॾाढी कुड़ाए तॾहिं बि ओढ़ो, जेकॾहिं ॾाढी रखे तॾहिं बि ओढ़ो। ॿिया दलील हिकु तरफ़ सिर्फ़ु मुंहिंजे रसूलुल्लाह खे चेहरे मुबारक ते सुनत हुई, ज़ाहिरा काइनात जा सभु हुस्न वारा सोना जमा कयो, मोहम्मद रसूलुल्लाह जहिड़ो काइनात जे अंदरि हसीन अल्लाह से पैदा ई न कयो। अल्लाह जे हबीब जे हुस्न जी सूरत जो इहो त हर को मञे थो, वाणियो बि मञींदो। सीरत मां, सुनत मां, सूरत मां सभु ॿुधाईंदा त अल्लाह जे हबीब जे चेहरे ते सुनत हुई। त नौजवानो, तव्हां हिन सुनत खे कुर्बान न कयो, दुनिया जे वहिंवार सां न हलो, कानून सां ज़िंदगी गुज़ारियो। साईं छा तोहफ़ो मिलियो? साईं 50 निमाज़ूं। पाण फरमायूं वञी करे अल्लाह जी बारगाह में दरख़्वास्त कर, रिक्वेस्ट कर, साईं कुझु निमाज़ूं घटि थियनि, 5 घटि थियूं, 45 बचियूं। वरी मूसा अलैहिस्सलाम सां मशवरो, वरी रब जी बारगाह में वञी करे पेशी, 9 दफ़ा पेशी करे 45 निमाज़ूं माफ़ करायूं। हिन उम्मत जे लाइ एहसान करणु फरमायो। जेकॾहिं 50 निमाज़ूं रखिया त पाणियूं पवनि हा, न पढ़ूं हा त आख़िरत में हिसाब किताब ॾियणो पए हा। अल्लाह पाक पादराणी बि पुछे हा त 50 न पढ़ियो छो? ही तव्हांखे साह जी नेमत मां ॾिनी हुअमि, तव्हांखे ज़बान जी नेमत ॾियण वारी ज़ात अल्लाह जी। तव्हां त मुस्लमान आहियो, पर जेकॾहिं काफ़िरनि खां बि तव्हां सवाल कंदा, वल इन सअलतहुम मन ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़ लयक़ूलुन अल्लाह। तव्हां जेकॾहिं काफ़िरनि खां सवाल कंदव, ॿुधायो त सही तव्हां इन डेगाल ऐं कार्ल मार्क्स जे इन्हनि जे नज़रियनि ते पिया था हलो, अलाए हिकिड़ा ऊंधा मंडा जेके इन्हनि जे नज़रियनि ते पिया था हलो। तव्हां इन्हनि जे नज़रियनि खे हिकु तरफ़ कयो, तव्हां ॿुधायो त सही हिन ज़मीन ऐं आसमान जो ख़ालिक़ केरु आहे? रब फरमायो काफ़िरनि खां पुछंदा, काफ़िरनि जी अक्सरियत बि तव्हांखे ॿुधाईंदी त ज़मीन ऐं आसमान जो ख़ालिक़ ज़ात आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। तव्हांखे इहे नेमतूं रब जी ज़ात ॾियणु फरमायूं, न अबे ॾियणु फरमायूं, न अम्मा ॾियणु फरमायूं। नेमतुनि ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी अथव। जंहिं अल्लाह नेमतूं ॾिनियूं अथव, उहा अल्लाह पाक हिन नेमतुनि जे बारे में बि सवाल बि कंदो। हिन नेमतुनि जे बारे में रब जे केरु सवाल बि कंदो। नेमतुनि जो क़दुरु कयो। असां ही क़ुरान पढ़ियो आहे, इन जे करे ड्रिजूं था, इन जे करे इन क़ुरान जे पोयां लॻा पिया ताकि मन जेका आहे तव्हांखे क़ुरान ॿुधाइण जे सदके, क़ुरान पढ़ण जे सदके रब माफ़ करणु फरमाए। अल्लाह वटि हिसाब ॾाढो ॾुखियो आहे। वरना तव्हां वांगुरु असां बि कारोबार करे सघूं था, असां बि दुनिया में नौकरियुनि जे कढ लॻूं था, असां बि लखो ॾेढ कमाए सघूं था, अंधा ॿोड़ा था। असां बि जेकॾहिं वञूं
त जेको आहे कमाइण जे लाइ निकिरूं था असां बि तिजारत करे सघूं था, पर ॾिसूं था दुनिया जी ज़िंदगी आरज़ी आहे। जेके वीचारा कमाइनि था उहे बि असांखे खणी थोरो वधीक सुखिया हूंदा, बाक़ी न त ज़िंदगी असां जहिड़ी अथनि। हाणे रसूलुल्लाह जी ज़िंदगी ॾिसो, आयशा सां फरमाए थी करे करे 2 महीना बि असांजे घर में बाहि न भरंदी, माना कुझु चवण जे लाइ हूंदो ई कोन हो त बाहि कीअं भरे। बाहि भरे तॾहिं जॾहिं टोप अचे, भाॼी पचे तॾहिं बाहि भरे न, हरू भरू माण्हू बाहि न भरींदो। त माना असां वटि 2 महीना बाहि न भरंदी, छाजे करे कुझु हूंदो ई कोन हो कि गुज़ारो छा ते हूंदो। फरमाए 2 कारनि शयुनि ते, हिकु पाणी, ॿियो खारक। इहे पाणी ऐं खारकुनि ते कॾहिं कॾहिं त वरी इहे बि न हूंदियूं घर में। साईं जन अची करे पुछणु फरमाईंदा हुआ, आयशा अॼु कुझु घर में खाइण जे लाइ आहे? मां चवंदी हुअमि साईं आहे। साईं जन चवंदा खणी अच त अलाह जो नालो वठी करे बिस्मिल्लाह पढ़ी करे खावां। ऐं कॾहिं वरी घर में न हूंदो, मां अर्ज़ु कंदी हुअमि साईं घर में अॼु कुझु बि कोन्हे। फरमाईंदा हुआ चङो अॼु मां मोहम्मद रसूलुल्लाह जो रोज़ो सलाम मोकिलियो। न हूंदा साईं जन विया, 5 तालीमाफ़ थियूं, 5 नमाज़ूं बचियूं। हाणे जॾहिं साईं जन वापसि विया अचनि, अल्लाह तबारक व तआला ऐलान करणु फरमायो त प्यारा हबीब मोहम्मद रसूलुल्लाह, मां अल्लाह जो कानून आहे, जॾहिं बि मां कंहिंजे मथां एहसान करणु फरमाईंदो आहियां, मूं वटि त इन्हनि एहसाननि नेमतुनि जी खोट आहे ई कोन, सवाब जी खोट आहे ई कोन, रुगो तव्हांजे वेझे थियण जी देरि आहे। रब जे रहमत जो मींहुं वसण में कंहिं बि क़िस्म जी देरि न आहे। तव्हां अचो त साईं रब जे दरवाज़े जे तरफ़, साईं कहिड़ी नेमत असांजे मथां थींदी। रब फरमायो त प्यारा हबीब, तुंहिंजे पंधड़नि जे करे मां 45 नमाज़ूं माफ़ फरमायमि, 5 नमाज़ूं मुक़रर करणु फरमायमि। पर यादि रखो, जेको बि तुंहिंजो उम्मती 5 नमाज़ूं पढ़ंदो वेंदो, मां अल्लाह उन जे नाम अमाल में सवाब 50 जो लिखाईंदो वेंदो।